अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गड़ियासीन लॻ खजीबाग वटि हथियारबंदनि हथां वापारी अहसानदार फुरिजी वियो। 1 लख रोक रक़म, सीडी मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन फुरिजी वई। फुरिजी वियल वापारी अहसानदार ॿुधायो त फोरू सुञाणी वरिता आहिनि। अकबर भयो ऐं अनवर भयो हथियारनि जे ज़ोर ते मूंखां फुर कई आहे। पुलिस ॾिसंदी रही, का बि पुलिस फौरन सां मुज़ाहमत कान कई। अहसानदायो SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त फुर थियल रोक रक़म ऐं मोबाइल फोन ऐं मोटरसाइकिल वापसि कराए। पंज ॼणा आया स्कूटरनि ते, स्कूटर बि खसियऊं, पैसा बि कढियऊं, धक बि हयूं। हिकु सुञातो त अकबर भयो आहे, मिशन खाणो त ॿियो हाणे त अनवर हुयो, टे माण्हू सुञाता। पुलिस पोइ वरी पहुचे बीठी परते, विया त घड़ीअ फरियाद कई, पोइ बि हिते तगारा रखियो आहे। अहिड़ो कोन्हे, पुलिस सिपाही बीहंदो हिकिड़ो, हुते असां बीहंदा न हुयो। ख़बरुनि जी दुनिया।